शहदादपुर में रोड्स खाते जा मुलाजिम सरकारी तामीराती कमनि जा गैर कानूनी ठेकेदार बणिजी वॾे पैमाने ते बेक़ाइदगियूं ऐं करप्शन करे सरकारी खजाने खे ॿिन्ही हथनि सां लुटण ऐं फुरण लॻा। शहदादपुर शहर जे टाउन कमेटी जटिया जे वार्ड 10 में रोड्स खाते जा सर्वेरियर ऐं क्लर्क गैर कानूनी कंपनी ठाहे रोड प्योर ब्लॉक ऐं सिरुनि जे फर्श बंदीअ जा ठेका खणी तामीराती कमनि करण में शेड्यूल जूं धज्जियूं उॾाए छॾियूं ऐं मिटीअ जो भराव ॾियण बजाए पाड़े जे गंद किचिरे जो भराव करे मथां पत्थर विछाए बिना कंहिं प्रेसिंग करण जे डामर ऐं कारो ऑयल मिलाए फुहारो करे ठाहियल नाक़स ऐं गैर मयारी रोड प्योर ब्लॉक ऐं सिरुनि जे फर्श बंदी ठहण बाद उखड़ण लॻा आहिनि। इन सिलसिले में शहीद पीर नए बस्ती टालपुर कॉलोनी ऐं ॿियनि वसंदीन जे रहवासियुनि पारां नाक़स ऐं गैर मयारी रोड प्योर ब्लॉक ऐं सिरुनि जे फर्श बंदीअ जे तामीर करे बेक़ाइदगियूं करे करप्शन करण ते एहतिजाज कंदे ॿुधायो त टाउन कमेटी जटिया अंदरि अंधेर नगरी लॻी पई आहे। सरकारी कामरा बि ठेकेदार बणियल आहिनि। गैर मयारी ऐं नाक़स कमनि जी असां ग़रीब मिसकिन रहवासी निशानदेही करे शेड्यूल मूजिब कम करण जो चऊं था त रोड्स खाते जा सरकारी मुलाजिम ठेकेदार ऐं ॿिया आपे मां निकिरी पुलिस खां गिरफ़्तार कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। रोड प्योर ब्लॉक ऐं सिरुनि जे फर्श बंदी जे कमनि में शेड्यूल जूं धज्जियूं उॾाए सरेआम गैर मयारी नाक़स तामीराती कम में करप्शन करे क़ौमी खज़ाने खे करोड़नि जो चूनो हणी बेक़ाइदगियूं कयूं पई वञनि। रहवासियुनि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ भरी जांच कराए अछा कारा पधरा करण जो मुतालबो कयो आहे।